मक़बूल बंदा। जिस्म में अगर अहिड़ो रत दाख़िल कयो वञे जेको माण्हूअ जे ब्लड ग्रुप जो न हुजे त जिस्म उन खे क़बूल नथो करे। उन जे अंदरि फ़ौरन ज़िद जिस्म एंटीबॉडीज़ पैदा थियो वञनि ऐं हू रत खे ॿाहिरि कढियो छॾीनि। अहिड़ीअ तरह सड़ियल या वढियल जिस्म जे कंहिं हिसे ते कलमबंदी थिए थी, जंहिंजी महफ़ूज़ सूरत इहा आहे त ख़ुदि पंहिंजे जिस्म जी खल खे खणी उन जॻह ते ऑटोग्राफ्टिंग कई वञे। हाणे अगरि कंहिं जॻह ते खल जी या कलमबंदी स्किन ग्राफ्टिंग करणी आहे ऐं उते का गैर मुतलिक जिस्म जी खल खणी लॻाई वञे त कुझु ॾींहं ठीकु रहे थी, पर हिकु हफ़्ते जे अंदरि जिस्म उन जी अजनबियत खे सुञाणे थो वठे। रत जो दौरो उन जॻह ते बीहो वञे ऐं बिल आख़िर उहा खल उन जॻह तां टुटी अलॻि थी वञे थी। इन जो ज़िक्र कंदे प्रोफेसर विलियम बॉयड पंहिंजी पैथोलॉजी जी किताब जे सुफ़े नंबर 177 ते लिखियो आहे त ख़ुदी गैर ख़ुदीअ खे क़बूल नथी करे। सेल्फ विल नॉट एक्सेप्ट नॉट सेल्फ। इहे नंढा सेल्फ इंसान जी ख़ुददारीअ जी हिकु मिसाल आहे। इन खां वॾे सेल्फ ख़ुदा खे गैरत ऐं ख़ुददारी ते क़यास करे सघिजे थो। हक़ीक़त इहा आहे त ख़ुदा तमामु गैरतमंदनि खां वधीक गैरतमंद आहे, तमामु यकता पसंदनि खां वधीक यकता पसंद आहे। ख़ुदा कंहिं बि हाल में कंहिं बि क़िस्म जी इहा ॿियाई गवारा नथो करे। हू हर ॾोह हर कसूर खे माफ़ थो करे छॾे, पर शिरक खे कॾहिं बि माफ़ नथो करे। उहे कहिड़ा ख़ुशकिस्मत माण्हू हूंदा जेके आख़िरत में ख़ुदा जा मक़बूल बंदा बणिबा। इहे उहे माण्हू आहिनि जेके पंहिंजे सेल्फ जे खोल खे टोड़े ख़ुदा जे सेल्फ में गुम थियण ते राज़ी थी विया, जेके पंहिंजी या ॿिए जी यकताईअ खे भुलाए ख़ुदा जी यकताई जे अॻियां झुकी विया, जिन्हनि हर क़िस्म जे शिरक खे छॾे तौहीद ख़ालिस खे इख़्तियार कयो। हालांकि इंसान लाइ इहो मुश्किल तरीन कमु आहे त उहो पंहिंजे सवा कंहिं ॿिए जो इक़रार करे। जॾहिं बि को माण्हू ॿिए खे मञींदो नज़र अचे थो त उहो या त डप जी बुनियाद ते हूंदो आहे या कंहिं मसलियत जी बुनियाद ते, जॾहिं त इहो ई उहो अतीयो आहे जेको इंसान कॾहिं बि कंहिंखे नथो ॾे। इन्ही जो मुतालिबो इंसान जे ख़ालिक जो इंसान खां आहे ऐं इन्ही जो नालो इस्लाम आहे। मुस्लमान उहो ई आहे जेको पंहिंजे ख़ुदीअ जो असासो पंहिंजे ख़ालिक खे ॾियण लाइ राज़ी थी वञे, जेको पंहिंजे पाण खे पूरी तरह ख़ुदा जे सुपुर्द करे छॾे, जेको हर एतबार सां ख़ुदा जो ताबे ऐं फ़रमान बणिजी वञे। इन में को शक कोन्हे त इहो इंसान लाइ नाक़ाबिल बर्दाश्त खे बर्दाश्त करणु आहे, पर इन ई खे ख़ुदा पंहिंजी जन्नत जी क़ीमत बणायो आहे। जन्नत जी इहा अनोखी नेमत उन ख़ुशनसीब जे हिसे में ईंदी जेको इन अनोखे अतीए जी सूरत में उन जी क़ीमत खे पेश करे छॾे।